सही बुखारी जी हदीस नंबर 50 हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे त कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमन बारिज़न लिन्नास। हिकिड़ी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ाहिर ज़हूर माण्हुनि में वेठा हुआ। फ़अताहु रजुलुन फ़क़ाल मल ईमान। तव्हांजो हिकु माण्हू आयो ऐं उन अची सवाल पुछियो त अल्लाह जा रसूल ईमान छा खे चइबो आहे। क़ाल अन तुमिन बिल्लाहि व मलाइकतिहि व बिलिक़ाइहि व रुसुलिहि व तुमिन बिलबास। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ईमान जो मतिलबु आहे त तूं अल्लाह जी ज़ात ते ईमान आणी ऐं अल्लाह जा मलाइकनि ते ऐं अल्लाह जी मुलाक़ात करण ते ऐं अल्लाह जे रसूलनि ते ऐं क़यामत जे ॾींहं ते यकीन रखें। इन्हनि जो माना आहे ईमान। अल्लाह ते ईमान आणण जो मतिलबु आहे त इंसान यकीन करे त इंसान जो ख़ालिक़ मालिक अल्लाह आहे ऐं सारी काइनात जो ख़ालिक़ मालिक अल्लाह आहे ऐं सारी काइनात ते अल्लाह रब्बुल आलमीन जो वस हले थो। पोइ मलाइकनि ते ईमान जो मतिलबु इहो आहे त इंसान यकीन करे त अल्लाह जा मलाइक अल्लाह जी नूरानी मख़लूक आहिनि। जीअं इंसान अल्लाह जी मख़लूक आहिनि, जिन अल्लाह जी मख़लूक आहिनि ऐं पखीअ जानवर अल्लाह जी मख़लूक आहिनि, तीअं अल्लाह जा मलाइक अल्लाह जी नूरानी मख़लूक आहिनि ऐं उहे मासूम आहिनि। जीअं त अल्लाह ताला क़ुरान में फरमायो ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफ़अलून मा युअमरून। जे मलाइक अल्लाह रब्बुल आलमीन जी नाफ़रमानी कॾहिं कीअं नथा कनि ऐं जेकी अल्लाह जे तरफ़ां उन्हनि खे हुकुम कयो वञे थो उन हुकुम ते उहे कामिल ऐं मुकमल अमल कनि था। पोइ अल्लाह ताला जे मुलाक़ात ते ईमान आणणु घुरिजे इंसान खे त हिकु ॾींहुं इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन सां मुलाक़ात करणी आहे, पंहिंजे रब सां वञी उनखे मिलणो आहे ऐं अल्लाह जे रसूलनि ऐं पैगम्बरनि ते इंसान जो ईमान हुअणु घुरिजे ऐं क़यामत जे ॾींहं ते इंसान जो कामिल यकीन हुअणु घुरिजे। तंहिंखां बाद उन्हनि जेको इस्लाम जो पुछो तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहे अमल ॾसिया त अल्लाह जी इबादत कर, कंहिंसां कंहिंखे शरीक न कर ऐं नमाज़ क़ाइमु कर, ज़कात अदा कर, फ़र्ज़ ज़कात अदा कर ऐं रमज़ान जा रोज़ा रख। इहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन पुछियो कि इस्लाम छा खे चइबो आहे त इस्लाम जे जवाब में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो जवाबु ॾिनो आहे। हाणे इस्लाम ऐं ईमान ॿई लाज़िम मलज़ूम शयूं आहिनि, यानी ॿिन्ही जो हुअणु ज़रूरी आहे। ॿियनि लफ़्ज़नि जे अंदरि चइजे त ईमान दिलि जी कैफ़ियत यानी दिलि जे यकीन खे चइबो आहे ऐं इस्लाम ज़ाहिरी अमल खे चइबो आहे। तंहिंखां बाद उन सवाल पुछियो मल इहसान, ऐं अल्लाह जा रसूल इहसान छा खे चइबो आहे। क़ाल अन तअबुदल्लाह कअन्नक तराहु फ़इन लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक। तूं अहिड़ी रीति सां अल्लाह जी इबादत कर ॼण त तूं उनखे ॾिसीं पियो, यानी अहिड़ी कैफ़ियत में अहिड़े ध्यानु ऐं तवजो सां तूं अल्लाह जी इबादत कर, नमाज़ पढ़ त तूं अल्लाह खे ॾिसीं पियो। पोइ जेकॾहिं तुंहिंजी इहा कैफ़ियत नथी थी सघे, अहिड़ी हालत में तूं नथो पढ़ी सघें त बिल्कुलु गाफ़िल थी न पढ़, पोइ बि यकीन रख त उहो अल्लाह तोखे ॾिसे पियो। तंहिंखां बाद उन पुछियो मतस्साअतु, ऐं अल्लाह जा रसूल क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी। क़ाल मल मसऊलु अनहा बिअअलम मिन अस्साइल। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंखां सवाल पुछियो वञे पियो उहो सवाल करण वारे खां वधीक नथो ॼाणे। एतिरी त यकीन आहे जो क़यामत अचणी ज़रूरु आहे, पर कॾहिं ईंदी उनजो इल्मु सिर्फ़ु अल्लाह वटि आहे। वसउख़बिरुक अन असरातिहा, हा मगर आऊं क़यामत जी कुझु निशानियुनि जी तोखे ख़बर ॾेई सघां थो। उन्हनि मां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु इहा ख़बर ॾिनी इज़ा वलदतिल अमतु रब्बहा, ऐं ॿिए रिवायत में आहे इज़ा वलदतिल अमतु रब्बतहा, जॾहिं बानी पंहिंजे सेठ खे ॼणे या जॾहिं बानी पंहिंजी सेठियाणी खे ॼणे। इन जो मतिलबु आहे त नाफ़रमान औलाद, यानी जीअं हिकिड़ो सेठ हूंदो आहे उनजे नौकरनि ते उन्हनि जे ख़ादिमनि ते वस हलंदो आहे, ताक़त हलंदी आहे, तीअं उनजे ख़िलाफ़ु थींदो औलाद पंहिंजे माउ बाप ते वस हलाईंदी, पंहिंजे माउ पीउ ते वस हलाईंदा पंहिंजो ऐं उन्हनि जी नाफ़रमानी कंदा, त इहा बि क़यामत जी निशानी आहे। व इज़ा ततावल रुआतुल इबिलिल बुहमी फिल बुनियान, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॿिई निशानी इहा आहे त कारनि उठनि जा धनार माड़ियुनि जे ठहिराइण में लॻी वञनि, यानी कारनि उठनि जा धनार ऊंचियूं ऊंचियूं इमारतूं ऐं माड़ियूं ठाहिण में जॾहिं हिक ॿिए खां अॻिते वधण जी कोशिशि कनि, जॾहिं इहो तूं ॾिसीं त इहा बि क़यामत जी हिकु निशानी आहे, पोइ पक कर त क़यामत वेझी ऐं क़रीब आहे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो फ़ी ख़म्सिन ला यअलमुहुन्न इल्लल्लाह, 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंखे अल्लाह खां सवाइ ॿियो को बि नथो ॼाणे, ऐं उहे 5 शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिंखे अल्लाह ताला सूरह लुक़मान जी आख़िरी आयत में ज़िक्र कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो इन्नल्लाह इंदहु इल्मुस्साअह, बेशक क़यामत जी ख़बर अल्लाह वटि ई आहे। वयुनज़्ज़िलुल ग़ैस, ऐं उहो ई मींहुं वसाईंदो आहे। वयअलमु मा फ़िल अरहाम,
ऐं जेकी मादिरे रहम में आहे सो बि उहो ई ॼाणींदो आहे। वमा तदरी नफ़्सुम मादा तक्सिबु गदा, ऐं को पसा वारो नथो ॼाणे त उहो सुभाणे छा कंदो। वमा तदरी नफ़्सुम बि अई अर्ज़िन तमूत, ऐं को पसा वारो नथो ॼाणे त उहो कहिड़ी ज़मीन ते मरंदो। इन अल्लाह अलीमुन ख़बीर, तहक़ीक़ अल्लाह ॼाणींदड़ ख़बर रखंदड़ आहे। इहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त 5 शयूं जेके हिन आयत में आहिनि इन खे अल्लाह खां सवा को बि नथो ॼाणे। इन में क़यामत जो बि ज़िक्र आहे त क़यामत कॾहिं ईंदी इहो अल्लाह खे इल्मु आहे। सुम्म अदबर, पोइ उहो साइल वापसि मोटियो। फ़क़ाल रुद्दूहु, जॾहिं वापसि मोटियो तंहिंखां बाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इन खे वापसि मोटाए अचो, इन खे वापसि कोठे अचो। फलम यरौहु शैअन, पोइ जॾहिं सहाबा इकराम ॻोल्हणु विया त उन्हनि वापसि उन्हनि खे ॾिठो न। उहो साइल काॾे वियो कंहिंखे ख़बर न पई। फ़क़ाल हादा जिब्राईलु जाअ युअल्लिमु अन्नास दीनहुम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहो जेको साइल आयो हो इंसानी शिकल में, इहो जिब्राईल अलैहिस्सलाम हुयो। इहो इन करे आयो त अव्हांखे पंहिंजो दीन सेखारे। यानी माण्हुनि जो हिकु मजमू अल्लाह जे रसूल वटि वेठल हो, काफ़ी सारा माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठल हुआ। त उन्हनि माण्हुनि जी मौजूदगी में जॾहिं जिब्राईल इहे सुवाल पुछा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तशरीह कई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो त उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो दीन सिखणु मिलियो ऐं दीन जे अरकाननि जी ख़बर पई।